उन हवाले सां त उस्मान जेको आहे शहीद थी वियो। ख़ासि करे कराची जे अंदरि पठान जेको आहे पठान लाबी ऐं पंजाबी लाबी जेको आहे हिन वक़्तु मौजूदा सूरत हाल में दहशतगर्दी फैलाए पई। ख़ासि करे सिंधी माण्हुनि खे टारगेट कयो पियो वञे, सिंधी ॻोठनि खे टारगेट कयो पियो वञे ऐं सिंधी वसदनि ते पोरियत सिंधी माण्हुनि ते गोलियूं हलायूं पियूं वञनि। मां सम्झां थो त इन जे पर्दे पुठियां वॾी कुवतुनि ऐं रियासत जो हथु आहे जेकी रतो छाण वेड़ांद करणु चाहे थी कराची जे अंदरि। असीं पंहिंजे ॻोठनि जी वारसी कयूं पिया। सिंध यूनाइटेड पार्टी हिन वक़्तु मुतासिर धुर सां बीठल आहे। राति जीअं असांखे ख़बर पई झेड़े खां पोइ असां जना हॉस्पिटल वियासीं। उते जेको आहे उस्मान जेको दोस्त शहीद थी वियो, उनजो मर्द बि खणाए ॻोठ पहुतासीं ऐं जेके ज़ख़्मी हुआ घटि में घटि 8 माण्हू जेको आहे ज़ख़्मी थिया आहिनि। ऐं हिन वक़्तु ताणी इंतिज़ामिया ऐं पुलिस FIR बि न आहे वरिती, न वरी का मुतासिर धुर वटि हिन वक़्तु पुलिस पहुती आहे। हींअर जेको आहे सिंध यूनाइटेड पार्टी जो वफ़द ऐं मुतासिर धुर जेको आहे असां शाह टाउन थाणे ते वञूं पिया FIR कटाइण, पर वॾी अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त पुलिस हिन वक़्तु ताणी तॾहिं त न आहे पहुती। पुलिस जी इहा इख़लाक़ी हिकिड़ी जेको आहे फ़र्ज़ु थिए पियो त हू उन टाइम वाक़े जो टाइम जेको आहे उहो पहुचे हा ऐं FIR कटे हा ऐं अस्पताल लाश खणाए वञे हा, त पुलिस हिन वक़्तु ताणी न पहुती। पर उन टाइम में हिन ॾुखे वक़्त में सिंध यूनाइटेड पार्टी हिननि सां गॾु बीठल आहे। मल्हार बिरादरी अकेली न आहे, मल्हार बिरादरी सां सिंध यूनाइटेड पार्टी गॾु आहे। ॾुख सुख में असीं मल्हार बिरादरी जा वारिस आहियूं ऐं मल्हार असांजा वारिस आहिनि।